तेजा ओ तेजा ओ तेजा सुबह मारा खुशा घर लगा पिया को आयो वियो सुबह मारा वडे साहब के कारकर्दगी न ॾेखारण ते लाइन हाज़िर कयो वियो ऐं हाणे हिन थाणे जी चार्ज मुंहिंजे हवाले आहे तंहिं करे पाण ॿिन्ही खे गॾिजी कमु करिणो आहे अव्हां जो मूंखे साथ घुर्जे त इंशाअल्लाह ताला ॾोहारियुनि खे ॾींहं जा तारा ॾेखारींदासीं भला असांजो हमेशह हमेशह जे लाइ तव्हां सां साथ रहंदो कानून लाइ बि सिर हाज़िर आहे सर असां छा करूं वॾेरनि जी अॼुकल्ह घणी थी हले थोरनि घणे ॻाल्हियुनि ते बदिली थिया था वञूं सर ज़ाकिर सही तो चए इन्हनि ॻाल्हियुनि खे सोचणो पवंदो सर मूंसां खान जे ॻोठ मां छोकिरो ग़ाइब थी वियो उन लाइ मीडिया में दाव हली रहियो आहे असांखे कुझु करिणो पवंदो तूं सही तो चई सूबेदार महरम पहिरां ई त चार्ज हुई वॾे साहब वटि इन जे करे तूं ऐं असां ख़ामोश हुआसीं पर हाणे चार्ज मूं वटि आहे त इन मसइले खे हल करिणो पवंदो इंशाअल्लाह तव्हां ऐं असां गॾिजी इहो मसइलो हल कंदासीं तॾहिं त मां चवंदो आहियां क़ाइदे में रहंदे तो फ़ाइदे में रहंदे ॿियो केरु आहे जेको असांजे इलाइक़े में अमन अमान खे ख़राबु करे रहियो आहे अकेला ही था बच्चे वाह जो कम करे छडी अचे तवाला मच्छिया मां पंहिंजे लाइ मच्छी वरती तव्हांजी यादि आई तव्हां लाइ वठी आयो तव्हांजा ही थोरा अदा खे पंहिंजो करे छॾींदा लॻे थो त तव्हां अदा खे ख़रीद करे छॾियो आहे अदी था तो असगर मच्छी आंदी आ तव्हां लाइ खाईंदा ओले न मां त मच्छी जो शौकीन आ अदी मुखां वधीक शौकीन आ अदू न ॼाण त कॾहिं वॾो थींदो जीअं नंढड़े ॿार खे खट मिठो ॾेई राज़ी कबो आहे हीअ त ईअं ई थी वियो आहे अॼु मां बि इन्हनि खे अहिड़ी मच्छी खाराईंदमि जो ज़िंदगी में इन्हनि खे मच्छी खाइण विसरी वेंदी इहा ॻाल्हि आहे मतलब त तव्हां ते प्रेशर आहे पर हर मसइले जो ज़िम्मेवार मां त न आहियां चोर त जिते किथे मौजूद आहिनि मास्तर खे अलाए केरु साटो ॾेई वियो जांच कयां थो रईस वॾा कोशिश न असांजे मथां तमामु घणो प्रेशर आहे ऐं ॿी ॻाल्हि का छोकिरी आहे जेका तव्हांजो मीडिया ट्रायल पई करे महिरबानी करे तव्हां हुनजो मसइलो हल कयो न त इहा ॻाल्हि DIG लेवल ताईं पहुची चुकी आहे रेस वक्त जे हिसाब सां हलो उहो बहितरी आहे असां वरी कहिड़ा धाड़ा हणंदा आहियूं न तुरम कान न सही पियो चए सावरे जो मसइलो बि हल कयूं था ठीकु भाउ वॾा पोइ छा सोचियो अथव तव्हां वञी बोरे जे मथां हथ फेरे अचो ऐं चयोसि त ज़मीन काल्ह बि तुंहिंजी हुई अॼु बि तुंहिंजी आहे फर्दी करे उनखे लिखी था ॾियो वॾा
इहे ज़मीन ॾेई छॾींदव, इहो सुठो त न आहे। इएं वरी कीअं? इहे फ़ैसिला बि असां पाणे कंदासीं। हर मामले में वॾे थियण जी कोशिशि न कंदा कयो। मां वेठो आहियां न, सभु मसइला हल थी वेंदा। केरु आहे जेको जबल जे अॻियो इनकार करे? ऐं हा, वॻे जो छा चयईं? वॾा वॻो 2 ॾींहंनि में पहुचाईंदो। वॾा बराम बत्यारे 20,000 नान जेको पाणी कोन्हे को घटि छो? वॾा चए तो 3 सालनि खां पाणी कोन्हे को, कुझु ख़ुदा तरसी कयो। इन्हनि खे शायदि ख़बर न आहे जबल जे कानून में रहम ई न आहे। जबल वो पहाड़ जंहिंजे मथां किरे त कीकट निकिरी वञे। संगत तयारी कयो, अॼु पंहिंजो मौक़ो अची चुको आहे। टांडा जूं टांडा हिते रखीसीं, असांखे बि इन ई वक़्त जो इंतज़ार हो। वो देर छाजी आहे? अहिड़ा मौक़िया संगत न विञाइजनि। छड़ो उहो वरी कीअं? संगत शफीक वारी भेण मय विशान सफा कुहें थी कुहें। अरे यार मूंखे असगर ॿुधायो वात हैदर दे चरिया सफा चरी, पर असगर भी घणई पासा हयात से जीअं गॾो तन खे फेराहंदो आहे, पर उन खे साईं गा विझई नथी। ओए उस्ताद, तोखे त या मुश्किल लिफ्ट ॾींदी। उन जो मूं बंदोबस्त करे छॾियो आहे, कूड़ बदूड़ हणी ऐतर गाउनी के जरूर बे जरूर पासी रोकदुसि। उन्हीअ जे बात खर्च कंदुसि खर्च, उहो त सभा भटारो आहे। ओए वॾा, तूंसां ठही वेंदी ईअं लॻे थो। जॾहिं बि रस्ता ई क्लियर हूंदा त पोइ असां जहिड़ा आशिक कुंडी लॻाईंदा वञी मंज़िल ते बि पुॼी वेंदा। हेतर ठीको खयूं आहे सभु छोरियूं मुंडे, बाक़ी असां मवालिन जो छा थींदो? पर ख़्याल सां हेदर बि पाण खे सम्झाईंदो सम्झाई। बाबा, वॾे रातल खाना खे आए खे वक़्तु थियो आहे, पर अञा ताईं हुननि पंहिंजो फ़ैसिलो नाहे ॾिनो। हाणे असां हथ कढंदो हुनखे मुंतजी ॿुधायूं। हा चाचा, जे ख़ामोश रहियासीं हू पाण खे ॾाढो मुड़ुसु सम्झंदा। अरे बाबा, तकड़ छो था कयो? पीर साईं खे रुगो पंजाब मां अचणु ॾियो। जेकॾहिं मुंहिंजी इज़त में हथ पिया आहिनि त ख़ैर आहे, अना परस्त न थियो पुट। मुंहिंजी इज़त खां मथे त मूंखे उहे जानियूं प्यारियूं आहिनि जेके मुंहिंजे करे नुक़सानु खाइनि। चाचा, तुंहिंजी ॻाल्हि में वज़न आहे, पर अॼुकल्ह शराफ़त जो दौर ई न आहे। मोचड़ो असुल हथ में हुजे। शान इन करे त चवंदो आहे, सोटी हुजे साण गॾु गोई न करे। भला त पुराणा न आहिनि थींदा, तकड़ न कयो। शान का त न तकड़ न कयो, जेकी बाबे जी सलाह आहे उन ते असांखे हलणो पवंदो।
नज़ीर तूं हाँ मां, पर तव्हां हेॾे होॾे छा था ॾिसो? परेशान छो आहियो? न न कुझु बि न। कुझु त ॻाल्हि आहे मुर्ख। अॼुकल्ह मां तुंहिंजे मुंहं ते परेशानी थो ॾिसां। छा ॿुधायां? जेकॾहिं मूं खे सच ॿुधायो त हीउ त मञींदो ई कोन, छो त मर्द त बेतबार हूंदा आहिनि। सच ॿुधण जो त हिननि वटि सबूर ई न आयो हूंदो। मूं तोखां छा पुछो? कहिड़े ख़्यालनि में गुम आहे? कुझु बि त न आहे। बाबा पहिरियों घटि कंदो आहे जो हाणे तूं बि शुरू थियो आहे। उस्ताद अब्दुल कादिर, मूंखे नंढड़ीअ बाबा ॿुधायो वारी न्याणीअ त तोखां का गाॾी फुर थी वई, सो उन गाॾीअ जे कोशिश में लॻा पिया हूं ऐं मूं पंहिंजे यार हैदर ते बि ॿार रखी छॾियो आहे। इंशाअल्लाह गाॾी तोखे मिलंदी। बस सादा बुरा खाना हिते मां तव्हांजे ई आसरे आहियां। तव्हांजा बचड़ा पढ़ायां पियो, ॿियो मुंहिंजो केरु आहे सवाइ अलाह जे। अदा तूं बेफ़िक्र रह, अलाह भलाई कंदो। बाक़ी ये लोफर त बाबा मुल्क में वधी विया आहिनि। नथनि का सनास कंहिं पीर फ़क़ीर जी। हाणे तो जहिड़े उस्ताद माण्हूअ खां बि गाॾी था फुरीनि, जेको तूं हिन मुआशिरे खे सबक़ु थो ॾीं, इल्मु थो ॾीं, नंढनि ॿारनि खे रोशनी थो ॾीं। तूं जो बि इख़लाक़ न कयनि बाबा, हाणे अलाह भलाई कंदो। बसि यार बुरा खाना, जेको अॼुकल्ह जो हालात ॾिसूं पिया न, सची करे ॿुधाए न त मुंहिंजी दिलि ई खटी थी वई आहे। चवां थो अॼु ई मां नौकिरी तां इस्तीफ़ा ॾियां। उस्ताद तूं दिलि न लाइ, असांजो साथ तोसां हमेशह गॾु रहंदो। खबर न आहे न जो नंबर अलाए छो बंदि आहे। अदा वदा मां त रोकींदो हुअसि त बाबा दिलावर वारनि न वेंदो कर, पर ई कोन नथो। अदा वदा मां त झलींदो हुअसि त बाबा दिलावर वारनि न वेंदो कर, पर बाबा हू होड़े ई कोन नथो। ऐं इहो इलाइक़ो जेको आहे असांजे दुश्मननि जो आहे। ऐं इहो दातल ख़ान न, इहो त बाबा छुरू खयो अथव वते। अदा वदा इहा त तव्हांखे ख़बर आहे। इहा त ॻाल्हि तूं अॼु थो करी न। इहो छोकिरो दातल ख़ान जे ज़मीननि मां क्रॉस थो करे। अबा जवान मुड़ुसा घुमण फिरण जो तव्हां परेशान छो था थियो? अबा नज़ीर ख़ान ॿार न आहे, कंपनियुनि जो कारो मुंहुं आहे। माण्हू तेल खपाए था छॾनि, नेटवर्क ख़राबु आहे, इन करे त फ़ोन हुनजी कमु नथी करे। तूं परेशान न थी अबा। अबा सुबुह खां वठी मां बि दोस्त जो नंबर पियो मिलायां, पर नंबर ई नथो लॻे। बाबा तूं आई किथे? हिते असीं तुंहिंजे लाइ परेशान था पिया। फ़ोन जो नंबर थो को कर कोटक बाबा चाचे दिलावर वारनि जे घर वियो हुउसि, उते मोबाइल नेटवर्क कमु कोन पिया कनि। अदा वदा भाइटे जो बि कहिड़ो हूंदो आहे बाबा, शादी त हिनजी करायो कोन था, ख़ुदा अगरि वेंदो न बाबा। बाबा ॾिसो दादा दुश्मनी मामा मूंखां ग़लतियूं थियूं आहिनि, ग़लति दोस्तनि जे चवण में अची वियो। हाणे मूंखे पछताव थियो आहे। भुली भुली भाण उहा न भुली पुट, जेको वक़्तु गुज़रियो उनखे यादि न कबो। मां अंधे घोड़े ते सुवार हुयुसि, पाण खे ॾाढो मुड़ुसु सॾाइण लाइ ग़लति हथनि में अची वियुसि। जे पुट तूं सुधरियल हुजां न त मां बि तुंहिंजे लाइ सोचां हा, पर वक़्तु विञाए पोइ आयो आहीं। पर जे लक्षण सही करे हा त न्याणीअ जो रिश्तो तोसां कयां हा। पोइ इन नज़ीर खे छो न ख़तमु कयां? न कामरान, कहिड़ो बकवास पियो सोची। पुट त ॿाहिरि ज़मीन ते को चकर वकर लॻायो।
साथ मुंहिंजे पुट जी शादी न थींदो, मुंहिंजे भाई जी शादी थींदी। हा पर झूमरियूं पाईंदासीं, हो जमालो जेको खटी आयो ख़ैर सां, हो जमालो। हा अचिजो, मानी खाइजो, पेट भरे मानी खाइण सां। जानी तूं असांखे केॾां थो मोकिली, मिलण ईंदे या न, या बाबो ई मां अकेला हूंदासीं? रमशा जानी कहिड़ी था ॻाल्हि कयो, थोरो मामिलो थधो थिए तव्हांखे वरी वापसि आणींदासीं। जानी तव्हां बि हर तरफ़ झड़नि सां मुंहुं छो था ॾियो? ज़िंदगी आहे केतिरी, उहा बि फॾनि फसादनि में गुज़री वञे। इहो असांजे नसुल ऐं फितरत में शुमार आहे। तव्हां न घबरायो, असांखे कुझु न थींदो। रेस दुर्मोहनदारनि ॾाढो तंग कयो आहे, जिथां थो वञा बीठा न अॻु जलियो। चाचा इन जो बंदोबस्त करे छॾियो आहे। रेसवा जो कमु करे पइजे, मां पाण तंग कयोसीं ॾचे खां, उते ॾाढियूं हयातियूं कंदुसि, ॾाढा कुकड़ बि विड़ाईंदासीं, कुकड़ खाईंदासीं बि। तल ऐस दातल खान जा मूंखे एहसान जॾहिं मुंहिंजे भाणे जन मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो, रईस जे चवण ते मां उनखे क़तल कयो। रईस मूंखे इहा सलाह ॾिनी, सूबेदार खे चई मुंहिंजो केस ई लोढ़े छॾियो। वॾा मालिकनि केस जी पोइवारी न कई जा, अधी असां वारी दाऊं करे करे मरी वई, मुड़ुस त अॻ ई मोहलसि। उहे केस जो हाल न हुयो, मां आज़ादु थी वियुसि। वॾा तुंहिंजी भेण जो हिसो छाजो हिसो त मूं हुनखे ॾेई छॾियो, कब्रिस्तान वारी ज़मीन। हाणे मूंखां माण्हू डिॼनि था, जंहिंखां बि भतो घुरां थो इज़त सां ॾेई था छॾनि। जबल उहा पहाड़ जंहिंजे मथां किरे त चीकट निकिरी वञे। हिन वक़्तु दातल खान तव्हांखे छा चयो वॾा? ॻाल्हि ॿुधो संगत, असां खां तहाणी पाणी खसिजी वियो आहे 30 सालनि खां। हाणे त जर वारो पाणी बि ख़तम थियण लॻो आहे, पीअंदासीं छा? पाणी असांखो ईअं मोकिलायो, ये ग़रीब जी पोड़ी बुखार खां पोइ प्यालो करे वेंदी आहे। वॾा तूं ई का सलाह ॾे, छा करणु घुरिजे? पाणी वारी केनाल ठाहींदा, घटि असां बि कोन कंदासीं। जेको बि घोरड़ो अखि ते चढ़े वञ, सामान कसो, मुल्क खे तपायो। खे ख़बर पवे त असां मवाली बि मुड़ुस माण्हू आहियूं। वॾा अकल आहे असांजो सिर बि हाज़ुर आहे, कोई घटि न कंदासीं। संगत होशियारी सां अॼु हिन ॻोठ वारनि खे टांडा ॾेई पोइ वापसि हलंदासीं, छो त शेरूअ जी सट दुश्मन जे निड़ीअ ते लत। शेरू अॼु हिननि ॻोठ वारनि खे अहिड़ा कंदासीं, पूरी दुनिया ॾिसंदा। होशियार बीजो होशियार, ॻोठ वारा वटि बंदूक बि आहे, किथे हाणे लाहन कढी छॾे। पियो पियो होशियार थी।